ॾिसूं था साईं। 2010 में जेका बोड आई, हाँ साईं आई ही। 2022 में बरसात भी थी ही। वो सब कुछ जेकॾहिं पाणी सॼे पाकिस्तान जो गॾु कजे तो उहो केतिरो पाणी थींदो? बतारा साईं ये मेहरान खान जे कोठ जो आयो थी नौकरी लाइ। अच्छा, मेहरान खान जे कोठ जो हमरा उतार बाबा ये असांजे पाड़े जे गरीब हारीअ जो पुट आहे, पर पढ़ियल लिखियल आहे, ॾाढा इम्तिहान पास कया अथई, ॾाढो पढ़ियो आहे वीचारो आयो आहे नौकरीअ लाइ। अच्छा, कोठ जे गरीब हारी जो पुट आहे? जी बाबा। पढ़ियो आहे? जी बाबा, ॾाढो इम्तिहान भी पास कया अथई? जी बाबा। माना तव्हां मेरिट ते इम्तिहान पास कया आहे? हाँ साईं। अच्छा, माना ॿई धुरियूं नौकरी लाइ आया हो? जी साईं। बाबा नौकरियूं अॼु जे दौर में ॾाढियूं जेको आहे ॾुखियूं थी वियूं, तव्हांखे ख़बर आहे? हाँ बिल्कुल बिल्कुल। हाणे तव्हां ॿिन्ही खां मां 3 सवाल कंदुसि, कबूल आहे साईं। जेको बि उन्हनि सवालनि जा जवाब ॾेई वेंदो ईअं सम्झो नौकरी आहे उन्हनि जी, छो त नौकरी हिकिड़ी आहे न बाबा। ठीकु आहे साईं, जंहिंमें क़ाबिलियत हूंदी हो। हाँ नौकरी। हाणे पहिरियों सवाल तव्हां खां थींदो काठ में। काठ में? हाँ काठ में सवाल थींदो, ॿिन्ही खां तव्हां 16 सवाल कया सवाल। बिस्मिल्लाह साईं कयो। हाँ पहिरियों तोखो सवाल आहे बाबा। हाँ साईं। काठ में तोखो सवाल आहे त पुछूं था? हाँ बाबा बिल्कुल। खट खे पावा घणा थींदा आहिनि? पावा साईं हिन जो जवाब मां ॾियां? बाबा चुप करे वेठो, को सवाल थी तो न लॻे। खट के 4। वेरी गुड। सही बेटा, इनान साहब ने दीदी साईं को काठ में ही सवाल थी। बाबा तो को सवाल आ त सॼी जेका सिंध आहे असांजी पंहिंजी सुवारी सिंध, जी साईं, उन सिंध समुंद्री जा बेला कटजनि, वण कटजनि, जेको बि काठ आहे उहो हिकु जाइ ते जमा कजे। तूं इहो ॿुधाए त उनजो वज़न केतिरो थींदो? सवलो सवाल ॿियो मो साईं। हाणे सॼी सिंध जा जेके मां को ताराम जी जो उस्ताद हाँ, मूंखे कहिड़ी ख़बर आहे? तालीम मां सवाल कयो न साईं, हिन कयो वॾेरा साईं। काठ मां सवाल, हिन खां बि काठ में कनि, तोखे बि काठ में कनि। हाणे वज़न ॿुधायो त सॼी काठ जो वज़न केतिरो थींदो? इहो साईं मूंखां ॾाढो आहे। हिकिड़ो सवाल तुंहिंजो हाणे सही थियो। हाणे ॿियो सवाल तव्हां खां चांवरनि में चांवर, ठीकु आहे? हाणे अॻ में सवाल कंदुमि हिन खां। बाबा हिकिड़ो चांवरनि जो जेको सॼो पाचको आहे, जी साईं, जेके कटो बि चवंदा, हाँ साईं, उहो सॼो असां हारियूं था। जी साईं। उन सॼे खे हिकिड़ी जाइ ते पट ते हीअं हारियूं था। सही। हाणे इहो ॿुधाए त इहे सभई चांवरनि जा दाणा केतिरा थींदा? ॾियो बामो। हाणे सी बोरी खे हिते मां ॻोठ जूं पोड़ियूं आणिया, हिननि सभिनी जो वठी अचां, उहो बि न ॻणे सघंदासीं साईं। ॿियो को सवाल कयो, तालीम मां कयो। तालीम खे चयो त न बाबा, तुंहिंजी होशियारी क़ाबिलियत तो जाचा न। मां सही कहिड़ो खोराक जो वज़ीर हां जो मूंखे इहा ख़बर हूंदी? चओ त ठीकु हो पुट। हाणे तोखो सवाल। हाँ साईं पुछो। बस तुंहिंजी ज़िंदगी जो सवाल आहे, जेकर हे सवाल ते नौकरी तुंहिंजी थी वई। सही आहे बाबा। हिकिड़ी देग आहे, उन में चांवरनि जो सॼो वाजिको विझूं था, मुर्गी बि विझूं था, टमाटर बि विझूं था, मसालो बि विझूं था, सभु कुझु विझी पाणी बि विझूं था। हाणे इहो सभु कुझु जॾहिं गॾु थींदो त उन में छा ठहंदो? नमो छा ठहंदो? बिरयानी। ये सही दिनो सही। जबरदस्त। माना नौकरी तो तुंहिंजी तकरीबन थी वई, पर असूल में हिकिड़ो सवाल ॿियो बि आहे अञा। हिकिड़ो सवाल रहे थो न। ठीकु, कयो सही सवाल। बाबा तोखो सवाल आहे। हा, जेकॾहिं असां हिकिड़ी के मख़सूस जाइ ते कंहिं कैन में पाणी विझी उनखे ॼमायूं था पाणी खे, उनमें छा ठहंदो? पाणी में छा ठहंदो? ॼमाइण सां छा? आइसक्रीम, प्रोटीन, बर्फ। छा तुंहिंजो दिमाग़ आहे छोकिरा? खई वई। आवाज़ तोखे बि पाणी में सवाल ॾिसूं था साईं। 2010 में जेका बोड आई, हाँ साईं आई ही। 2022 में बरसात भी थी ही। वो सब कुछ जेकॾहिं पाणी सॼे पाकिस्तान जो गॾु कजे तो उहो केतिरो पाणी थींदो?
बस साईं घणा हाणे कम थी दो घणा मन थी दो केतिरो थी हाणे सी पाणी जी मूंखे कहिड़ी ख़बर मां को 2010 में पाणी जो वज़ीर हुउसि मुशीर हुउसि मां आयो हां नौकरी जे लाइ साईं जे ॾियो था नौकरी त ठीकु आहे बाक़ी हाणे पाणी केतिरो हो टन केतिरा हा फिलान केतिरो हो इहा सही असांखे कहिड़ी ख़बर अरे अब्बा तोखे इहा ख़बर कोन्हे ॾियो सॼो पाणी केतिरा क्यूसिक थियो असांखे क्यूसिक जी साईं कहिड़ी ख़बर आहे जॾहिं ख़बर ई कोन थी त पोइ नौकरी कीअं वठण आयो हाणे सवाल तव्हां तालीम मां कंदो त जवाब मिलंदो अब्बा तोखे मुबारक हुजे इहा नौकरी तुंहिंजे हवाले बस तूं रुॻो कुझु ॾींहं खां पोइ ऑर्डर पंहिंजो तो खणी वञ ठीकु आहे खणी वञ अब्बा तोखे बि अल्लाह गरीब पढ़ियल गढ़ियल मेरिट वारा तूं उन्हें कीअं सिफारिश करे त वॾो पढ़ियल आहे हिकिड़ो जवाब बि न ॾेई सघियो साईं उते त वॾा इम्तिहान पास कया बोलाए छा थी बस ख़तम आहिनि बाबा रुॻो बोगस इहे सिफारिशी माण्हू तोखे ख़बर ई कोन्हे बस साईं बस तव्हांजो ॾोह न आहे साईं असांजो नसीब अहिड़ो आहे अब मसलो इहा चवण जो त ग़रीब जे लाइ किथे नौकरी कोन्हे कहिड़े बि तरह सां असां फेराए सेराए नौकरी उन्हनि खे ॾींदासीं जेके असांजे फ़ौजनि जा माण्हू हूंदा हा सम्झी वियो समझी वए ना सादिक तू भी समझ गए ना हाँ चंगो और होशियारी कजो मां तो घणो थी हा